आखिरी आहे नबी हजरत मोहम्मद मुस्तफा थी नबीयन ऐं रसूलन जी मथस आ इंतिहा थी नबीयन ऐं रसूलन जी मथस आ इंतिहा आखिरी आहे नबी हजरत मोहम्मद मुस्तफा थी नबीयन ऐं रसूलन जी मथस आ इंतिहा थी नबीयन ऐं रसूलन जी मथस आ इंतिहा ओए को बिसानी कोन आहे मुस्तफा महबूब जो को बिसानी कोन आहे मुस्तफा महबूब जो आहे लासानी मोहम्मद गाल ज़ाहिर सफा थी नबीयन ऐं रसूलन जी मथस आ इंतिहा थी नबीयन ऐं रसूलन जी मथस आ इंतिहा आखिरी आहे नबी हजरत मोहम्मद मुस्तफा थी नबीयन ऐं रसूलन जी मथस आ इंतिहा थी नबीयन ऐं रसूलन जी मथस आ इंतिहा ओए मरतबे में मान में आला सबिन का आफरी मरतबे में मान में आला सबिन का आफरी उन ते रब जो राज ऐं उन सां ख़ुदा जो प्यारो आ थी नबीयन ऐं रसूलन जी मथस आ इंतिहा थी नबीयन ऐं रसूलन जी मथस आ इंतिहा आखिरी आहे नबी हजरत मोहम्मद मुस्तफा थी नबीयन ऐं रसूलन जी मथस आ इंतिहा थी नबीयन ऐं रसूलन जी मथस आ इंतिहा ओए पार बागी है फरमायो चितो अल्लाह पार बागी है फरमायो चितो अल्लाह मुस्तफा खातम नबी पोयो रसूलुल्लाह थी नबीयन ऐं रसूलन जी मथस आ इंतिहा थी नबीयन ऐं रसूलन जी मथस आ इंतिहा आखिरी आहे नबी हजरत मोहम्मद मुस्तफा थी नबीयन ऐं रसूलन जी मथस आ इंतिहा ओए ला नबी बादी मोहम्मद पाण फरमाए छॾियो ला नबी बादी मोहम्मद पाण फरमाए छॾियो हाणे जो दावा कंदो काफ़िर उहो काज़िब सदा थी नबीयन ऐं रसूलन जी मथस आ इंतिहा थी नबीयन ऐं रसूलन जी मथस आ इंतिहा आखिरी आहे नबी हजरत मोहम्मद मुस्तफा थी नबीयन ऐं रसूलन जी मथस आ इंतिहा थी नबीयन ऐं रसूलन जी मथस आ इंतिहा ओए कादियानी आहे काफिर जंहिं कई बकवास बद कादिया
बकवास बद कादियानी खे मनी दड़ सब पुट शैतान जा कादियानी खे मनी दड़ सब पुट शैतान जा थी नबीन ऐं रसूलन जी मतस आ इंतिहा थी नबीन ऐं रसूलन जी मतस आ इंतिहा आखिरी आहे नबी हजरत मोहम्मद मुस्तफा थी नबीन ऐं रसूलन जी मतस आ इंतिहा थी नबीन ऐं रसूलन जी मतस आ इंतिहा ओए आ सदा खत्मुन नबूवत ऐं रिसालत जिंदाबाद आ सदा खत्मुन नबूवत ऐं रिसालत जिंदाबाद मुस्तफा खत्मुर रसूल ऐं आहे खत्मुल अंबिया थी नबीन ऐं रसूलन जी मतस आ इंतिहा थी नबीन ऐं रसूलन जी मतस आ इंतिहा आखिरी आहे नबी हजरत मोहम्मद मुस्तफा थी नबीन ऐं रसूलन जी मतस आ इंतिहा थी नबीन ऐं रसूलन जी मतस आ इंतिहा ओए सिजो चंद्र तारा शाहिद धरती उभराइन गवाह सिजो चंद्र तारा शाहिद धरती उभराइन गवाह ऐं मकी ताहिर सबई खत्मुन नबूवत जा मुदा थी नबीन ऐं रसूलन जी मतस आ इंतिहा थी नबीन ऐं रसूलन जी मतस आ इंतिहा आखिरी आहे नबी हजरत मोहम्मद मुस्तफा थी नबीन ऐं रसूलन जी मतस आ इंतिहा थी नबीन ऐं रसूलन जी मतस आ इंतिहा